त निजी आइज़ पारां मुसलसल इंसान जी ज़िंदगियूं बचाइण लाइ हिकिड़ो आवाज़ उथारियो वियो थंबो जेको कैंपिंग जी ट्रैक ते बीठल हो ऐं जंहिंमें केॾी महिल बि को वॾो हादसो पेश अची सघियो पिए त उन जी सोशल मीडिया ते ख़बर हलाइंदी। ख़बर हलाइण खां पोइ जेका वरी असां रखियोसीं ॾींहुं अंगारे ते त अंगारे ते जेकॾहिं इंतिज़ामिया तदारक न वरितो त निजी आइज़ पारां थंबो पाण मुरादो लाहियो वेंदो। त कल्ह जेको अंगारे ॾींहं ते CMO एजाज़ मल्ला साहिबु ऐं सिकंदर भट्टी साहिबु जेका राब्तो कयो, हबीबुल्ला मेमण राब्तो कयो ऐं उन खां पोइ ॻाल्हियूं थियूं। ॻाल्हियुनि में इहो तइ थियो त निजी आइज़ पारां ऐं मुनिसिपल इंतिज़ामिया तरफ़ां गॾिजी थंबो लाथो वेंदो। त हींअर मुनिसिपल जी अमलो हिते मौजूदु आहे, निजी आइज़ जा दोस्त ऐं अॻवान हिते मौजूदु आहिनि ऐं अलहमदुल्ला इंसानी ज़िंदगी बचाइण लाइ थंबो हिते किरायो वियो आहे ऐं असांजो मक़सदु निजी आइज़ जो इंसाननि जी ख़िदमत करणु आहे ऐं ग़रीब मज़लूमनि जो आवाज़ु उथारणु आहे ऐं ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु माॾो अटकाइणु आहे। ऐं तमामु अॼु हिते रवासियुनि खे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। अचो त असां सां गॾु हैदर मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। बाक़ी में महसूसु आज माशाल्लाह सुकून में असांखे महसूस थिए कि रोड अॼु तव्हां ॾिसी सघो था ट्रैफिक इन जे करे केतिरो ट्रैफिक जाम लॻो पियो आहे। ठीकु आहे, इन दौरान ख़ुदा न ख़ास्ता कंहिं गाॾी जे मथे किरिया कंहिं माण्हू जे मथे किरिया नुक़सान थिया, जानी माली नुक़सान थिया, सो मां इहो असांखे सही कोन मिलियो। तक़रीबन 1.5-2 महीने गाॾी हिन जी सूरत हाल असां इहा ॾिसी करे हर माण्हू खे चयोसीं, हर माण्हू इहा अप्लाई कईसीं बाबा हीअ ॻाल्हि असांखे तव्हां हिकिड़े साइड ते करे ॾियो। ठीकु आहे, उन खां बावजूद बि कंहिं असांजे रद्द अमल कई कोन ऐं उन खां पोयां हिते असांजी जदोजहद जे पोयां अॼु वञी हिननि खे थोरो डंडो आयो आहे, थोरो असांखे सुकून मिलियो आहे थंबो किरण खां पोयां। जे तव्हां रोड जी पोज़ीशन बि ॾिसी सघो था, जे इहा गाॾी वाॾीअ मथां कंहिंजे किरे आहे, कंहिं माण्हू जे मथे किरे नुक़सानु केतिरो थी वञे, त तव्हां पाण ट्रैफिक ॾिसी सघो था। स्ट्रीट लाइट जो इंचार्ज शहज़ाद भट्टी उन खां पुछूं था त पहिरीं नंबर ते असांखे थंबो करायो भाई सर पोजीशन तव्हांखे छा लॻी थी अचण खां पोइ? सर इहो थंबो जंहिंमें लॻो पियो असां हिन ॿुधायोसीं, असांजे टीओ मोहिजन में ॿुधायोसीं भाई थंबो जंहिंमें लॻो पियो असांजे हफ़्ते खां वठी उहा अॼु असांजे टाइम भाई किरायो ॾेखारियो। असां पहिरीं मथे असां ते किरायोसीं, हींअर ई किरायासीं, अलाह जो शुक्र आहे नुक़सानु कंहिंजो कोन थियो आहे, पर असां पंहिंजे हथनि सां माने थंबो किरायो आहे। ऐं तव्हांजो तमामु मीडिया जो थोराइतो आहियां जो ज़ाहिद भाउ असां सां गॾु आहे, सिकंदर भट्टी असां सां गॾु आहे, असीं सभु पंहिंजा पाण में बीठा आहियूं, असां ई थंबो किरायोसीं। तव्हांजी वॾी महिरबानी जो मीडिया वारा सभु असां गॾु थंबे जी कंडीशन ते कहिड़ी थंबे जी कंडीशन सफ़ा ख़तम ई तव्हांजी सोशल मीडिया ते निशानदेही करण खां पोइ चेयरमैन साहब ऐं CMO साहब एक्शन खयो ऐं सॼी टीम खे पाबंद कई त बाबा हीउ जेको तो जानी नुक़सान खां बचाइण लाइ थंबे खे जेको तो किराए करे साइड कयो वञे। ऐं तव्हां ॾिठो थंबे खे हींअर किरायोसीं, किराए करे हाणे थंबे खे खणी म्यूनिसिपल में पंहिंजी कस्टडी हवाले कंदासीं ऐं जेका तव्हांजी निशानदेही कयल हुई हुनजो नोटिस चेयरमैन साहब CMO साहब बाक़ाइदा वठी अमली कमु करायो, माण्हुनि खे जानी नुक़सान खां बचायो आहे। बिल्कुलु तव्हां बा सिकंदर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, बा शहज़ाद जूं ऐं हैदर जूं, त हीउ तमामु घणो हानिकार हो ऐं जेकी थंबे जी असां रसो छिकियोसीं त ईअं मथां अची माना ओॾी मार ई अची किरियो आहे, माना रस जी छिकण जी ताक़त जी ज़रूरत असांखे लॻाइणी कोन पई आहे। त अलाह न करे हवा जो थोरो झटको अचे आहे त हिते कई इंसानियूं ज़िंदगियूं जेके आहिनि उहे ज़ाया थियनि ऐं काफ़ी वॾी मक़दार में नुक़सानु थिया, पर मुंहिंजे रब जा अहसान थी विया, मुंहिंजे मालिक जा करम थी विया त निजी आइज़ जी निशानदेही खां पोइ अलहमदुल्ला इहे जेके आहिनि इंसानियूं ज़िंदगियूं बची वियूं ऐं थंबो जेको अॼु पंहिंजे इख़्तिताम में पहुतो।